समी साईं, इहो तव्हां बिल्कुलु सही चयो। ॾिसो, मां एडमिनिस्ट्रेशन ऐं मैनेजमेंट जो माण्हू आहियां। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त ॾिसो, असांजी तइलीम ते जेको बि प्रोजेक्ट थो अचे उहो कमु फज़ीलत सां कोन थो थिए। इहे साॻिया प्रोजेक्ट, इहे जेके मलाखड़नि वारा मेलनि वारा बि अचनि था, तव्हां ॾिसो हिननि जा मेला 100% कामयाबु। उते कुझु बि हेॾे होॾे उणी वी बि कोन थो थिए। सभु पैसा खपी था वञनि, कमु थी था वञनि, हर कमु उन में एॾी इफिशियंसी हूंदी आहे जो 100 आउट ऑफ 100 मार्क उन्हनि खे मिलणु खपनि। पर तइलीम जो जेको प्रोजेक्ट हूंदो आहे उन मां 80% पैसा खाधी था वञनि, को कमु कोन थो थिए। ऐं जेके जनरल, जेके असांजे रीजन ते पैसा अचनि था, जेके डिस्ट्रिक्ट्स में, उहे पैसा बि ख़तमु थी था वञनि। उन ते बि कमु, तव्हांजी ॻाल्हि वांगुरु हिकु त इन्हनि जी नियत थी वञे। ॿियो, ॿी ॻाल्हि मां इहा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिननि माण्हुनि जेको ख़ासि करे तइलीम जे हवाले सां तव्हां ॾिसो त हिननि जी जेका प्रायोरिटी रही आहे, असां वटि इमरान ख़ान हूंदो, उन हिकिड़ी पॉलिसी ॾिनी हुई, उनखे चवंदा आहिनि सिंगल नेशनल करिकुलम। हुन हिकिड़ी पॉलिसी ॾिनी, हालांकि इमरान ख़ान खे बि मथां मिली पॉलिसी, उहा हुन इंट्रोड्यूस कराई। असांजो वज़ीर साहब जेको आहे उन प्रेस कॉन्फ्रेंस कई, इन पंहिंजे सरदार शाह, त भई इहा पॉलिसी असांजा पंहिंजा जेके आहिनि से आहिनि, इहे लीडर, असां उन्हनि खे मञण वारा आहियूं। ऐं असां नेशनल हाणे जेको आहे सो 18 अमेंडमेंट खां पोइ पॉलिसी जेका आहे असां सिंध जी पॉलिसी हलंदी, असां कोन मञींदासीं। इतफ़ाक़ इहो थियो सभु जो इमरान ख़ान जी हुकूमत वई हली, टॉपिल थी वई, वरी पीटीएम वारा अची विया। उन ई साॻे वज़ीर वरी पाण उहा सिंगल नेशनल करिकुलम सिंध में अप्लाई करायो आहे, इम्प्लीमेंट करायो आहे। उन जे लाइ मीटिंगूं करायूं अथऊं। तव्हां ॾिसो त सही, हिननि माण्हुनि जी प्रायोरिटी किथे आहे। पीपल्स पार्टी वारनि दोस्तनि खे मां केॾी महिल ॻाल्हाईंदो चवंदो, भाई त असांजो माण्हू ई कोन्हे, उहे पाण था चवनि। हाणे अहिड़ा माण्हू जेकॾहिं तव्हांजी एॾी इंपॉर्टेंट कुर्सी ते था वेहनि, ऐं उहे सिंध जा माण्हू सभु जेके आहिनि उहे उन जे इशारनि ते नचनि, कुॾनि, त पोइ साईं छा थींदो? जेका तव्हां जहिड़े क़िस्म जी तव्हां ॻाल्हियूं करे पिया, मूंखे तव्हां सां 100% इत्तेफ़ाक़ आहे। ऐं तव्हांजी ॻाल्हि वांगुरु को बि असां वटि जेको आउटकम निकितो आहे तइलीम जे लाइ, असां वटि 80 लख खनि ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। स्कूलनि में मां इहा ॻाल्हि शायदि रिपीट थी वेंदी त 80% ॿारनि खे जेके आहिनि से बेसिक फैसिलिटीज़, पाणी कोन्हे साईं, वॉशरूम कोन्हे नियाणियुनि लाइ। इहा हालत लॻी पई आहे। ऐं ही जेके आहिनि से मेलनि ते नचनि पिया, छा चवंदो? बिल्कुलु सही था चओ सर, बिल्कुलु सही। हाणे मूंखे ॿुधायो त केयर टेकर गवर्नमेंट, ख़बर न आहे, इहो बि हिकिड़ो ड्रामो आहे। असां सदाईं सिंध जे माण्हुनि रुगो इशू पॉलिटिक्स में वक़्तु गुज़ारियो आहे, ऐं हिकिड़ी शइ, हिकिड़ो इशू ख़तमु थियो त ॿिए जे कॾ लॻाए था छॾनि असुल ॻाल्हियुनि तो ध्यानु हटाइण लाइ। हाणे तव्हां ॿुधायो न, इहो जेको तालीम जी ॻाल्हि तव्हां कयो था, करिकुलम जी ॻाल्हि, जेका एतिरो इन्हनि जी एतिरी बजट, ऐं मूं त हाणे शायदि अॼु ई पढ़ियो किथे करंटली कंहिं स्टेटस हो कंहिंजो दोस्त जो या अख़बार में हुयो त केयर टेकर गवर्नमेंट, जीअं मूं चयो त ख़बर न आहे इहो ड्रामो आहे छा आहे, त उन्हनि इन जी इंक्वायरी करणु शुरू कई आहे त करोड़े रुपया जेका तालीम जी बजट हुई, त बुनियादी सहूलियतूं बि उन्हनि जूं कंहिंखे न ॾेई सघिया, उहा बजट काॾे वई, उहे पैसा काॾे विया? इहे करोड़े रुपया हिननि जे पेट में विया या हिननि किथे ख़र्च कया त उहो ॿुधाइनि। ही ॾिसो न, ही बहाने सां हिते जेके ख़ासि तौर ते ॿाहिरिनि मुल्कनि में बि मेला करे, मेला कमाऊ, हे सिर्फ़ु पंहिंजे पेट भरण लाइ मेला कमाइण था चाहिनि। ऐं इन जो तरीक़ाकार स्ट्रेटजी हाणे ख़बर न आहे दोस्त, मूंखे त किथां ख़बर पई आहे त मसलन जेकॾहिं सैफ समेजे खे ही ॾियनि था 1.5 करोड़, त उन मां हुनखे मिले थो 50 लख, बाक़ी करोड़ पंहिंजे हिननि जे पेट में थो अचे। त इहे ई हर मेले ते ही पंहिंजी जेका आहे हिकिड़ो सरकारी जंहिंखे टैक्स ॾींदा आहिनि, हिननि जो पर्सनल टैक्स जेको आहे उहो एतिरो हूंदो आहे जो 90% हिननि जो हूंदो आहे, 10% मां बाक़ी उन्हनि खे ॾींदा आहिनि। ऐं तव्हां इहो ॾिसो त इवन हिननि जो जेको वज़ीफ़नि जो सिलसिलो आहे, एंडोमेंट जो सिलसिलो आहे, उन्हनि सभिनी में हिननि जा खांचा आहिनि, हिननि जो सॼो खाइण पीअण आहे। त कमु त पोइ ज़ाहिर कमु ज़ाहिर न थींदो जेको तव्हां ॻाल्हि था करियो त भई न बुनियादी सहूलियतूं आहिनि स्कूलनि में, न किताब था मिली सघनि, न तव्हांखे अजीब कैफ़ियत आहे जो असांजे नियाणियुनि जे स्कूलनि में वॉशरूम्स कोन्हनि। हाणे उन्हनि जे मथी लेवल ताईं तव्हां ॾिसो त उन्हनि खे जॾहिं बुनियादी सहूलियतूं कोन्हनि, ऐं पोइ इन जे बावजूदि ही मौजो आहे त असांजा ॿार जेके पुठिते पियल इलाइक़नि में पढ़ी था पवनि, त उहे हेठि वेही धरतीअ ते वेही ऐं उहो इल्मु पिराइनि था।
पर उन इल्मु जेको कुझु असांखे सिलेबस ॾिनो थो वञे माजिद साईं, उन में असांखे सख़्तु ज़रूरत आहे त साइंटिफिकली उहो अपडेट थियणो घुरिजे। इन में को शक कोन्हे, इहो तव्हां 100% सही था चओ। ऐं इन में तव्हां ॾिसो न सर, तव्हां जेका हींअर बजट हिन जी ॻाल्हि पिया था कयो, इहो तव्हां ॾिसो ही पाण जिन्हनि जो जेकॾहिं कुझु अकाउंटेबिलिटी हिन मुल्क में जेकर थियणु खपे, तव्हां 5-10 साल अॻु में जेकॾहिं हिननि माण्हुनि खे ॾिसंदो त हिननि माण्हुनि जी का औकात कोन हुई। अॼु उहे अरबपति आहिनि, उन्हनि जूं प्रॉपर्टीज़ जेके आहिनि से अरबनि में आहिनि, उन्हनि खां केरु पुछण वारो कोन्हे। 3-3, 4-4 बंगला, अलाए छा जो छा, अलाए छा जे कहिड़े क़िस्म जा उन्हनि जा जेके इंटरेस्ट, 5-7 स्टार उन्हनि जी ज़िंदगी लाइफ, ऐं ॾींहं जो निकिरी कोन था सघनि, कारो चश्मो पाए था सघनि, अखियूं ॻाढ़ियूं आहिनि, कयो जेको ॻाढ़ी शरबत पीतल आहे, हाणे माण्हू खे ख़बर पइजी वेंदी, तंहिंजे करे चश्मो कारो लॻाए था छॾनि। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे सर, हाणे इहे माण्हू जेके आहिनि से चवंदा कॉलिंग द शॉट्स, असांजे हुकूमत जा वहिंवार था हलाइनि, ऐं उन ई ते जेकॾहिं सिंध जो सान्यावंद बि जेकॾहिं ईअं ख़ामोश हूंदो। मूंखे यादि न आहे, तव्हां मूंखे हीअं ख़बर न आहे सभु तव्हां जेकॾहिं असांजा जेके साइट्स आहिनि उहे केतिरियूं विज़िट कयूं आहिनि, तव्हां विज़िट करे ॾिसो, ताक़ती लॻी पिया आहिनि, हिते 400 मिलियन ख़र्च थिया आहिनि, हिते 500 मिलियन ख़र्च थिया आहिनि, अंदरि वञो त कख पिया उॾामनि, का शइ कान्हे, हिननि खां केरु पुछण वारो कोन्हे। त माना ही बिल्कुलु इदारनि सां मिली करे जेको सिंध सां जेको इहो वेदन कनि पिया तबाही ऐं बर्बादी जो, इन ई ते तव्हां सिंध जे सान्यावदनि खे छा चवंदो आहे, कहिड़ो मैसेज ॾींदो? सर आख़िरी सवाल आहे साईं, महिरबानी तव्हांजी। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां जीअं मूं सवेर ज़िक्र कयो त असां माण्हू ॾाढो सस्ता विकामी था वञूं, ऐं जेको कुझु ही थिए पियो थो, मां त हिकिड़ो अक्सर पढ़ंदो आहियां त हिननि जे लाइ शायदि तालिब मौला चई वियो हो त तूं छा हुए, छा मां छा थी वए। राइट। हाणे तव्हां जेको ज़िक्र कयो न त भई सभिनी खे ख़बर आहे त ही फटफटी ते चढ़ण वारा अॼु पजीरोस ते कीअं था घुमनि, लैंड क्रूज़र ते कीअं पहुची विया आहिनि। इन्हनि जो शॉर्टकट जेको वठणु आहे, जंहिं असांजे माण्हुनि खे, असांजे अवाम खे सख़्तु नुक़सानु पहुचायो आहे, ही कॾहिं बि सिंध सां सचा न थींदा। ऐं ही यकीनन सिंध ठीके ते खणंदा आहिनि, सिंध जो इक़्तिदार जेको आहे ही ठीके ते खणंदा आहिनि, ऐं हिननि खे ठीके ते ई मिलंदो आहे। तव्हां इमरान ख़ान जो ज़िक्र कयो, इमरान ख़ान खे ॾिसो, नवाज़ शरीफ़ खे ॾिसो, तव्हां असां जॾहिं उन्हनि वटि हलंदासीं त सिंध में ही मसइलो आहे, तॾहिं उहे चवंदा त सिंध ॿिए खे ठीके ते ॾिनल आहे, असांखे न आहे। इहा अरिड़हीं तरमीम जो बहानो करे हिननि सभु कुझु पाण, मूंखे त यादि थो अचे त कंहिं ज़माने में हफ़ीज़ कुरैशी हिकिड़ी जाइ ते तकरीर कंदे चयो, बाबा भुट्टा साहब तूं वॾो बादशाह आहीं, तूं पूरे मुल्क जो बादशाह आहीं, हिकिड़ी हिकिड़ी शइ जेका असां तूं खणी क़ौमी तहवील में ॾींदो थो वञी, सुभाणे असांखे चवंदा त छोरीअ जो निकाह जेको आहे सो पिणस विझी ॾियो, तव्हांजा टपड़ असांखे तव्हांजो पाण बाबा ॾेई ॾियो, पोइ असीं बाबा खे किथे ॻोल्हींदासीं। इहा पेशन गोई त ॾिसो केॾी वॾी पेशन गोई आहे। त वाकई अॼु त असां भुट्टे साहिब किथे ॻोल्हियूं, जेके असांजो सभु कुझु हुननि खे ॾेई वियो, ऐं असीं चऊं था त असांखे NFC जो अवॉर्ड बि नथो मिले। बाबा इहे सभु शयूं तव्हां पाण ॾिनियूं हुननि खे, हर शइ ॾियण खां पोइ हाणे चओ था असांखे हीउ बि नथो मिले, हू बि नथो मिले। त इहो तव्हांजो पंहिंजो पाण सां तव्हां पाण कई आहे, ऐं बाक़ी सिर्फ़ु जेको तव्हां कमाइण पंहिंजे लाइ, पंहिंजे पेट भरण लाइ रखियो आहे, उहे अरिड़हीं तरमीम आम माण्हू खे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो आहे? बाजी साईं ॿुधायो, सिंध जे माण्हूअ खे अरिड़हीं तरमीम को फ़ाइदो ॾिनो आहे छा? अॼु ताईं कुझु बि कोन मिलियो आहे। हिन मिलियो आहे त उहो हिननि खे फ़ाइदो मिलियो। वेल सर, हाणे इहो अरिड़हीं तरमीम एक्चुअली उन खे अपोज़ नथो करे सघां, बाक़ी इहो आहे त अरिड़हीं तरमीम खे हिननि जेको मिसयूज़ कयो आहे पंहिंजे वेस्टेड इंटरेस्ट जे लाइ। हा मिसयूज़, हा, इहो त चई सघिजे थो, पर हाणे जेका शइ आई आहे उनखे वापसि त न वञणु घुरिजे, पर ॻाल्हि इहा आहे त इन्हनि खे सिधो कजे। मुंहिंजो ख़्यालु आहे इन्हनि खे सिधे करण जे सिंध जे माण्हुनि खे को या त पाण अचनि हुकूमत कनि, हिननि सां सियासी तरह मुक़ाबिलो कनि, या इन्हनि खे सोढ़ो कजे। पर हिननि सां गॾु वेही कॾहिं कॾहिं आउं चवंदो आहियां समीर साईं, ही पीपल्स पार्टी जी हुकूमत कोन्हे, ही असांजा सभु सिंध जा माण्हू सान्यावत गॾिजी पिया खाइनि, गॾिजी पिया हुकूमत कनि, सभिनी खे कंहिंखे कहिड़ो ठीको, कंहिंखे कहिड़ो ठीको, कंहिंखे छा, इहा सूरत हाल लॻी पई आहे। तंहिंजे करे पीपल्स पार्टी ते कहिड़ो हिननि ते कहिड़ो। तव्हां उहा ई ॻाल्हि मां साईं, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई न त इहा माठार छाजे करे आहे, जो हर को पंहिंजो पाण पंहिंजी खल थो बचाए, पाण खे लिकाए थो, उहो उन्हनि खे कुझु मिली थो वञे, उन्हनि जो शेयर मिली थो वञे, इन करे माठ करे था वञनि। भली उहे अदीब हुजनि, असांजा कंहिं वक़्त में इनकलाबी रहिया हुजनि, ऐं कंहिं वक़्त में उन्हनि अख़बारी कालम लिखिया हुजनि, जीअं तव्हां चओ था त भई हाणे छो नथा लिखनि, उन वक़्त में लिखंदा हुआ। उन्हनि सभिनी खे पंहिंजो पंहिंजो खाधो मिली वियो, ऐं उन्हनि खे जेको कुझु खपे पियो उन्हनि खे मिले थो पियो।
इन करे हुननि खे कुझु हणी जी ज़रूरत महसूस न थी थिए। महसूस करे थो त शऊर वारो माण्हू अंदर में कुड़े थो, करे कुझु नथो सघे, अंदर में कुड़े थो। ऐं तव्हां चओ था त वरी मसलन स्पेसिस में इहो ई चयो थो वञे न, बाबा असांजा पंहिंजा आहिनि। यार पोइ धाड़ियल बि असांजा पंहिंजा आहिनि न, धाड़ियल ऐं हिननि में फ़र्क़ु कहिड़ो आहे भई? इहो लुटिन फुरण वारा। हाणे कल्ह टियों ॾींहुं बि हिकिड़े स्पेस ते कंहिं ॻाल्हि पे कई त साईं ॻाल्हि इहा आहे जो हूअं हिननि सभु कुझु करप्शन बि कई आहे, खाधो बि अथनि, सिंध तबाह करे छॾी अथनि, सिंध बर्बाद करे छॾी अथनि, सिंध लोड़े छॾी अथनि, ॿोड़े छॾी अथनि। पर छो त हिननि जे उम्मीदवार सां मुक़ाबले में जमात इस्लामी वारो आहे, इन करे वोट वरी बि मां हिननि खे ॾींदुसि। अड़े बाबा, ही त पंहिंजो पाण सां मुनाफ़िकी न आहे, ही तव्हां पंहिंजो पाण सां मुनाफ़िकी वेठा था कयो त ही हर शइ में ख़राब आहिनि, पोइ बि वोट हिननि खे ॾींदासीं। छो त मुतबादिल कोन्हे भई? मुतबादिल छो न आहे? अयाज़ नतीब मुतबादिल न आहे छा? ज़ैन शाह मुतबादिल न आहे छा? कादिर मक्सी साहब मुतबादिल न आहे छा? खोड़ मुतबादिल आहिनि सिंध में। पर तव्हां इहो मुतबादिल वारो इशू इहो छो बि हिननि जो पंहिंजो छॾे ॾा, हिननि जी पंहिंजी ड्रामो आहे पंहिंजो, त असांजो को मुतबादिल कोन्हे। बाबा बराबरि, तव्हांजो लुटण फुरण में को मुतबादिल कोन्हे, तव्हांजी करप्शन करण में तव्हां जहिड़ो को मुतबादिल कोन्हे। सही था चओ साईं। स्ट्रेटेजिक पोजीशन जेका आहे न पीपल्स पार्टी जी सिंध में स्ट्रेटेजिक पोजीशन हूंदी आहे न, उहा अहिड़ी मज़बूत आहे जो हिननि माण्हुनि खे ॾाढो ॾुखियो चैलेंज करणु आहे। बहरहाल इहो बि हिकिड़ी डिबेटेबल ॻाल्हि आहे, वरी तव्हां सां कचहरी कंदासीं। पर साईं साईं आख़िरी ॻाल्हि हिकिड़ी मां इहा चई वञा, उहा इहा त जीअं न स्टूडेंट्स खे स्कॉलरशिप मिलंदी आहे ॿाहिरनि मुल्कनि जी, जो जेको सिर्फ़ु जंहिंमां पंहिंजो पेट भरे सघनि था, न बचाए सघनि था, न कुझु ॿियो कुझु करे सघनि था, ईअं ई सिंध जे माण्हुनि खे ईअं रखियो वियो आहे त हू बिरयानी जे प्लेट ते राज़ी रहनि, बसि उन्हनि खे एतिरो कुझु मिली सघे जो हू वधीक कुझु ई न सघनि। असांजी औरत जेका रिलियूं ठाहींदी, बर्थ भरींदी, हथ जा हुनर ॼाणंदी, उन्हनि खे हिननि पिनण सेखारे छॾियो। एटीएमनि ते टंगियूं बीठियूं आहिनि। असांजी औरत जेके दरवाज़े जे ठक ठक थियण ते बि दरवाज़े ताईं न ईंदियूं, उहे अॼु एटीएमनि ते बीठियूं आहिनि ऐं मर्द पासे में बीठा आहिनि त इहे 2-3 हज़ार रुपया खणी अचे त असीं वठूं। असांजे मुआशिरे खे एतिरे क़दुरु हिननि तबाह करे छॾियो। सही था चओ साईं। थैंक यू वेरी मच इंडीड। वॾी महिरबानी। हिकु दफ़ो वरी कुर्ब तव्हांजा थोरा। साईं वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। ख़ुशि जो सदा। ऐं सॼी सिंध खे इहा वेनती आहे, गुज़ारिश आहे त पाण में जेके बि आहियो, मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे त साॻी धरती साॻियो नारो, हिक ॿिए खां पोइ छो किनारो। सिंध बि हिकिड़ी आहे, नारो बि हिकिड़ो आहे, पोइ हिक ॿिए खां किनारो छो था करियो? ॿेड़ी गॾिजो। जे गॾिजी वियासीं न त पोइ हिननि खे बि मुंहुं ॾींदासीं, ॿियनि खे बि ॾींदासीं। वॾी महिरबानी साईं।